एक ॿी अहम ख़बर है तो पीटीआई पार्लियामेंटेरियन जे सरबराह परवेज़ खटक उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। अवां ॿुधो त पीटीआई पार्लियामेंटेरियन जे सरबराह परवेज़ खटक उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। परवेज़ खटक पीटीआई पार्लियामेंटेरियन जे चेयरमैनशिप ऐं मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तो पीटीआई पार्लियामेंटेरियन जे सरबराह परवेज़ खटक उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है बिरोबर असद चर। जी असद, पीटीआई पार्लियामेंटेरियन जे सरबराह परवेज़ खटक उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, पीटीआई पार्लियामेंट जे सदर परवेज़ खटक पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उन इस्तीफ़ा में तबियत जी ख़राबी इस्तीफ़ा में सबब ॼाणायो आहे। इन हवाले सां जेको असांखे ज़रियनि ॿुधायो आहे त उन जेको चूंडुनि में जेको ही शिकस्त खाधी हुई परवेज़ खटक, उन शिकस्त खां पोइ दिल बर्दाश्त थी वियो आहे ऐं सियासत खां उन लातालकी जो बाज़ाब्ता तौर ते इस्तीफ़ा ॾेई ऐलान बि कयो आहे। इन हवाले सां परवेज़ खटक जी इस्तीफ़ा मीडिया जे साम्हूं अची वई आहे ऐं परवेज़ खटक पंहिंजे पार्टी तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त परवेज़ खटक कुझु ॾींहं अॻु ई इहा इस्तीफ़ा रजिस्टर्ड कराई हुई, जेका पार्टी पंहिंजी रजिस्टर कराई हुई। इन रजिस्टर पार्टी कराइण खां पोइ पहिरियों भेरो चूंडुनि में हिसो वरितो हो, पर उन संदसि पार्टी जे समूरनि मेंबरनि खे पहिरियों भेरो शिकस्त मिली आहे ऐं उन शिकस्त खां पोइ इन सियासत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सचर। परवेज़ खटक पीटीआई पार्लियामेंटन जे चेयरमैनशिप ऐं मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। परवेज़ खटक चयो आहे त सिहत जी मसइलनि सबबि पार्टी जी चेयरमैनशिप ऐं मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां।